अस्सलाम वालेकुम दोस्तों, अक मौजूद जीएसएन जी लतीफ़ जी सिंधी बोली। दोस्तों असांजे स्टूडियो में अॼु मौजूद आहिनि सिंध जा मशहूर ऐं मारूफ़ जेका शख़्सियत ॾो اتراديء साहब। उन्हनि खां जेका चंद सवाल कंदासीं। सभ खां पहिरियों ॾो اتراديء साहब, असां तव्हांखे पंहिंजे स्टूडियो में भलीकार चऊं था। थैंक यू सो मच। ऐं सभ खां पहिरियों तव्हां खां सुवाल इहो कंदासीं त हिकिड़ा हूंदा आहिनि सेटिस्फाइड, ॿिया हूंदा आहिनि सक्सेसफुल, मतिलबु मुतमिन माण्हू या जेका कामयाबु माण्हू जेको जंहिं वटि सभु कुझु आहे, धन दौलत शोहरत इज़त, तव्हां उनखे कामयाबु माण्हू चओ था या जेको ज़िंदगीअ मां मुतमिन माण्हू आहे उनखे तव्हां जेका कामयाबु सम्झो था? बिस्मिल्लाह। लख एहसान। लतीफ़ साईं फरमाए थो त जे लूण लिंगे लाए चीरे चीरे चम, मूं को रोग न कयो अहिड़ो कोझो कम, जा जा दावे दम ता ता पिरत पवारसी। लतीफ़ साईं इन बैत में उन्हनि माण्हुनि जी वज़ाहत थो करे, उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो ऐं कामयाबु थो चए जेके माण्हू पंहिंजो पाण मां मुतमइन आहिनि। तव्हां वटि पैसनि जा ढेर हुजनि, गाॾियूं हुजनि, पराडा हुजनि, निंड न अचेव, मुतमइन न हूंदो। उसूल बाक़ी ईअं बि कोन्हे त रुगो हिकु पासो आहे, ॿई पासा आहिनि। हिकिड़े पासे खां तव्हां पाण मुतमइन आहियो, पर जंहिं वटि पैसो धन दौलत आहे, जेकॾहिं उहो बि इंसान दोस्त माण्हू आहे, समाज सुधारक आहे, समाज ऐं इंसाननि लाइ कमु करे थो, उन्हनि जी हेल्प करे थो, उन्हनि खे ॾुखे वक़्त में कमु में अचे थो, त पोइ इहो बि इंसान दोस्त आहे, इहो बि दुरुस्त आहे। छो जो ग़लति किरदारु आहे, इंसान ग़लति थी नथो सघे। उहो किरदारु कहिड़े सां थो वञे? हिकिड़नि माण्हुनि वटि इलाही सादरा पैसा, धन दौलत आहे, कार्ल मार्क्स सां गॾु हेगिल रहियो, मार्क्स सां हिन असांजो हिंदुस्तान वारे नालो छा हो, महात्मा गांधी सां गॾु असांजो ॿियो जो नालो छा हो। मतिलबु चवण इहो आहे त खोड़ सारा जागीरदार टाइप जा माण्हू, सरमाएदार टाइप जा माण्हू रहिया आहिनि, पर उन्हनि इंसान दोस्ती ऐं वतन दोस्ती लाइ जेके कमु करिया आहिनि, उन्हनि ॿिन्ही फ़ाइदो ॾिनो आहे। पोइ कहिड़े बि क़िस्म जो इंसान हुजे, मतिलबु किरदारु दुरुस्त बीहेसि थो, पैसो धन दौलत ऐं पाण सां मुतमिन, इहो हिकु अलॻि सुवालु आहे, किरदारु अलॻि सुवालु आहे। ॿिन्ही मां जंहिंजो किरदारु दुरुस्त आहे, ॿई माण्हू दुरुस्त आहिनि। जेकॾहिं ॿिन्ही जो किरदारु दुरुस्त न आहे त ॿई दुरुस्त न आहिनि। ॿियो त ॾो اتراديء साहब, तव्हां जेका हिन वक़्तु सिंध जा जेका तमामु घणा फेमस ऐं मशहूरु जेका सोशल मीडिया ते ख़ासि करे तव्हांजा लखनि में फॉलोअर आहिनि, जेका सो सिंध में, पाकिस्तान खां अलावा ॿियनि मुल्कनि में बि, इलाही सारनि मुल्कनि में तव्हांजा जेका फॉलोअर, इन मक़ाम ते पहुचण लाइ तव्हांखे केतिरी महिनत करणी पई? हा, लख सां साथी, सच हे आहे। जेकॾहिं सच पुछिजे त उहो हे आहे त मूं महिनत कई कोन्हे का। मूं जेका सियासत कई ज़िंदगी जे हिसे में, इहे साॻियूं ॻाल्हियूं जेके आउं चौंकनि, रोडनि, तकेरुनि में चवंदो हुउसि, साथियुनि माण्हुनि सां आम रखंदो हुउसि, उन जो मूं हिकिड़ो फ़ाइदो वरितो। मुंहिंजे दोस्तनि चयो त तव्हां इहा साॻी ॻाल्हि, इन अंदाज़ वारी, इन ॾांव वारी सोशल मीडिया ते रखो। उहा साॻी ॻाल्हि, उन अंदाज़, उन ॾांव वारी मूं सिर्फ़ु सोशल मीडिया ते रखी आहे। मूं महिनत इहा कई आहे, इन खां बिना ॿी का महिनत कोन्हे। सुठा दोस्त मिलिया आहिनि, सुठा साथी मिलिया आहिनि, इंसान दोस्त माण्हू मिलिया आहिनि, जन हेल्प कई आहे, जन मदद कई आहे, जन खोड़ पसंद आहे, उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके साथी मूंखे ॾिसनि था जंहिं बि तरीक़े सां। छो जो तेसीं ताईं माण्हू तव्हांखे पसंदि नथा कनि जेसीं ताईं तव्हां पंहिंजी पाण वटि ज़ाती ख़्वाहिश ऐं ज़ाती अना रखो था। जॾहिं तव्हां इहे ॿई ज़ाती ख़्वाहिश ऐं ज़ाती अना पंहिंजो पाण मां कढी क़ौम ऐं वतन जे माण्हुनि लाइ कमु कंदो, माण्हू तव्हांखे हर जॻह ते वेलकम कंदा। ॿियो सी हिकिड़ो आख़िरी सुवाल तव्हां खां, छो त टाइम सां घटि आहे, ऐं जेको असां कोशिशि कंदा आहियूं नंढड़े में नंढड़ो वीडियो जेका ठाहियूं, जेको दोस्त जेका अॼुकल्ह माण्हुनि वटि कमु घणो पोइ शुक्र आहे जो तव्हां असांखे ॿुधो था, लख एहसान आहिनि तव्हांजा। सर, आख़िरी सुवाल तव्हां खां त जेका सो तव्हांजी दानिशमंदी या ॾाह खां इनकार न आहे, तव्हां जेका तव्हांखे दानिश्वर बि चई सघिजे थो, छो त तव्हां जूं जेके ॻाल्हियूं हक़ीक़त ते जेका सो मुबनी हूंदियूं आहिनि, हक़ीक़त पटांदड़ हूंदियूं आहिनि, ऐं जेका हर दिलि अज़ीज़, हर माण्हूअ खे पंहिंजी ॻाल्हि जेका सो लॻंदी आहे तव्हांजी ॻाल्हि। पर जेकॾहिं तव्हां पोइट या जेका सो शाइर या अदीब या जेका सो राइटर हूंदो आहे, त छा बाक़ी तव्हांखे पोइ बि एतिरी शोहरत मिले आहे जेतिरी जेका हिन वक़्तु आहे? का ख़बर कोन्हे का। नंबर 2, मूं अॼु ॾींहं ताईं शाइरी करण जो तसवर बि न कयो आहे। ॿियो दानिश्वर तव्हां लक़ब न, लख एहसान आहिनि तव्हांजा, पर हक़ीक़त इहा त मूंखे दानिश्वर लफ़्ज़ जी बि ख़बर कोन्हे का। छो जो सच क़बूल करणो पवंदो आहे। जेको माण्हू सच क़बूल नथो करे, उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। दानिश्वर ॾुखियो जुमिलो आहे। दानिश्वर जे पोयां हेॾो सारो कमु हूंदो आहे जेको मूं अॼु ॾींहं ताईं न कयो आहे। शाइरनि लाइ हिकिड़ो मूं नंढड़ो लतीफ़ हूंदो आहे जेको तव्हां सां वंडियां थो। शाइर हमेशह फ़ाका कश थींदा आहिनि, कपिड़ा वपिड़ा ॾाढा शानदार पाईंदा आहिनि, काटन वाटन इहो हुजे, पर हक़ीक़त हुन वटि पैसो कोन हूंदो आहे। हिकिड़ो शाइर वॾो किताबनि जो थेलो वॾो भरे हिकिड़े बाग़ में अची रहियो, ॿाहिरि जो ॻोठो शहर हो, बिशनी हिकिड़े ॾिठो त थेलो पैसनि जो भरियल अथसि, अलाए छा राति जो अचे उहो खिसकाए जो कढियईं, हिनखे पकिड़े विधईं, पकिड़े कुर्सी सां ॿधी रसे सां चई हाणे तोखे पुलिस खे नथो ॾियां, बसि मुंहिंजी शाइरी ॿुध। हुन चयो साईं ॿुधा। चईं ॿुध राज़ अली राज़ जो 4000 बंदनि ते मुश्तमिल हिकु गज़ल। हुन चयो साईं मूंखे पुलिस खे ॾे, फौज करे शाइरी तुंहिंजी न ॿुधंदो साईं। चवण जो मतिलबु आहे त शाइर घणा आहिनि, इन करे मूंखे अॼु ॾींहं ताईं जेको नसाबी किताबनि खां बिना जेको इल्मु वणियो आहे न, उहो वणियो आहे फ़लसफ़ो।
ऐं फ़लसफ़ो पढ़ंदो आहियां, मूंखे फ़लसफ़ो वणंदो आहे। मज़हबी फ़लसफ़ो हुजे, साइंसी फ़लसफ़ो हुजे, समाजी फ़लसफ़े जा सभु पासा थींदा आहिनि, सभिनि पासनि जो फ़लसफ़ो अलॻि थींदो आहे। फ़लसफ़ो आहे इल्मनि जी माउ। जेकॾहिं हक़ीक़ी तरह तव्हांखे इल्मनि खे सम्झणो ऐं परखणो आहे त फ़लसफ़ो पढ़णो पवंदो ऐं फ़लसफ़ो सम्झणो पवंदो आहे, उहो बि साइंसी फ़लसफ़ो। ज़बरदस्त, तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं असांजे ॾोह त्रादी साहिबु। कद बुत में वित में जेका सो डुबड़ो सनड़ो, पर जेका अकुल ऐं दानिशमंदीअ में इल्म में जेका तमामु जेका सगारो ऐं ताक़तवर जेका सो माशाअल्लाह उन वटि जेका वसी हिकिड़ी जेका फ़िक्र ऐं सोच आहे। सो साथी जेका जेकॾहिं हीअ वीडियो असांजो पसंदि अचे त हिनखे महिरबानी करे जेका सो शेयर बि कंदा आहियूं। असांजो यूट्यूब चैनल डॉक्टर साहब जो भलो कमु आहे, सच ई आहे, मुतासिर हूंदो आहे तॾहिं ईंदो आहे। इनकलाबी सिंधी नाले अथव, उनखे सब्सक्राइब कजो ऐं बेल जे बटन खे दबाइण न विसारींदा। तव्हांजो दोस्तो ارڏو اتراديء ऐं इनकलाबी सिंधी हक़ मौजूद GSM साथी।